नबी साईं के इंसान मञण हो इनकारी थिया बीठा चवंदा मिठड़ो मोहम्मद करीम इंसान आहे चवंदा नबी साईं नूर में पैदा थियो अदा माता हूं पुछा तो क्या नूर में पैदा थिया आहिनि मलाइका ॻाल्हायो ई नथा केर पोइ मलाइका खाईंदा पींदा आहिनि मलाइकनि खे अबू अमा आहे मलाइकनि खे मिट माइट आहिनि मलाइकनि खे बच्चा ॿार आहिनि पोइ मां तव्हां पुछा थो कयां जागीर वारो सची ॿुधायो नबी साईं जन खाईंदो हो कर न नबी साईं जन पींदो हो कर न नबी साईं जन के बच्चा ॿार होया कर न साईं जन के कुटुंब कबीलो मिट माइट होया कर न बेचारा मुला कॾहिं कॾहिं ईअं बि चवंदा हल त साईं ही था चवनि त नबी करीम नूर आ अड़े नबी करीम खे त अब्बो हो ॾाॾो हो ॾाॾी ही नानो हो नानी हुई पोइ जेके अब्बो ॾाॾो नानी नानो उहो वरी नूर कीअं थियो उहो त बशर थियो मां थो चवां त अदा तोखे क़ुरान था रखूं टिकनि ते कहिड़े असांजे आलिम चयो आहे त मुस्तफ़ा करीम जी ज़ात खे अब्बो अमड़ कोन हो अदा असां चयो आहे ॻाल्हायो सोना तव्हां कंहिंखां ॿुधो आहे भला इहो कंहिं तोखे सम्झायो आहे त जंहिंखे अब्बो अम्मा हूंदो आहे सो नूर न हूंदो आहे इहो तोखे कंहिं सेखारियो आहे पहिरीं ॻाल्हि त कंहिं बि इनकार कोन कयो आहे त को महबूब जी ज़ात जी बशरीयत जो इनकार हुजे कहिड़ी कोन थो इनकार करे असां कॾहिं बि इनकार कोन था कयूं महबूब जे बशरीयत जो कंहिं इनकार कयो आहे नंबर 2 कंहिं इनकार कयो आहे त नबी करीम खे अब्बो अम्मा कोन्हे कोन था इनकार नंबर 3 इहो तोखे कंहिं ॿुधायो आहे कहिड़े क़ुर में आहे कहिड़ी हदीस में मूंखे ॾेखार त सही जंहिंमें लिखियलु हुजे त नूर खे औलाद कान थींदी आहे कहिड़े किताब में लिखियलु आहे तव्हांखे ख़बर आहे क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में हर मोमिन खे 72 हूरूं मिलंदियूं अबा घणियूं मिलंदियूं ॾाढे ॻाल्हायो पोइ भला मूंखे ॿुधायो त केरु हूंदियूं नूर हूंदियूं या असां तव्हां जूं माइटाणियूं हूंदियूं ॻाल्हायो अदा ॾाढे चओ बुखारी शरीफ़ जी हदीस आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस आहे मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे मुर्स बशर माई हूर नूर जी हिकड़ी न 72 क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह तबारक व तआला जी दरबार में जेकॾहिं उहो मर्द चाहींदो दिल में चाहींदो मौला दुनिया जे औरत मां त मूंखे औलाद थींदी ही पर दिल थी चवे त हिन हूर मां बि औलाद थिए कुर्बान वञा मदीने वारे शहनशाह ता सही सही हदीस में अल्लाह जो हबीब पाक अलैहिस्सलाम इरशाद फरमाए थो उन बाने जे ख्वाहिश मुताबिक अल्लाह ताला उनखे उन नूरानी हूर मजा अल्लाह औलाद ॾींदो मालूम थियो त नूर खे बि औलाद थींदी आहे चो नूर खे बि औलाद थी सघे थी चो थी सगे थी को हर्ज कोने को वाकई मोहम्मद अरबी जी बशरीयत बरहक पर उहा मुस्तफ़ा जी बशरीयत ते जहिड़ो हिन ॻाल्हि ते आ त तूं चवंदो आहे असां जहिड़ो असां चवंदा आहियूं त नबियन जहिड़ो बि नाहे तूं चवंदो आहे मां जहिड़ो असां चवंदा आहियूं तो जहिड़ो कोन्हे अल्लाह जी ज़ात बाबरकात जे प्यारे नबी खे अल्लाह ताला फरमाए वमा तिलक बियमीन कया मूसा मूसा ॾे ख़बर में छा आई अल्लाह खे इल्म आहे कोन्हे ॾाढे ॿुधायो बाबा मां जेकर तव्हांखे चवां बा हे छा आहे तव्हां चवंदो यार मुल साहब अलाए छो थो पुछे ख़बर कान्हे अलाए सांगड़ में जग हूंदा आहिनि अलाए कोन हूंदा असां को थो पुछे छा आहे अल्लाह ताला जल जलालहु मन वालो मूसा अलैहिस्सलाम जे हथ में लठा पुछे पियो वमा तिलक बियमीनिक या मूसा है मूसा हथ में छा आहे अल्लाह खे इल्म आहे या कोन्हे पोइ पुछे छो थो पुछे माना बेख़बर थी पियो न पुछण सां बेख़बरी साबित कान थींदी आहे
अल्लाह ताला जो नबी फरमातो है या असाया अतवक्कउ अलैहा व अहुश्शु बिहा अला गनमी वलिय फीहा मारिब उखरा। ऐ मौला तोखे काना तोखे ख़बरां सब जानी तो ये हज़लठिया इन ते टेक ॾींदो आहियां, इन सां पापड़ छाणींदो आहियां, इन सां धन खे वराईंदो आहियां, इन मां ॿिया बि कम वठंदो आहियां। अल्लाह ताला फरमातो अलक़ असाका, ऐ प्यारा मूसा पुछो मां इन जे करे त तूं पाण इकरार कर त लठिया जी मता ड्रिलो पवई, लठ थी न, हाओ मौला लठिया उछलीस भला ज़मीन ते। अल्लाह जे नबी है जो खणी ज़मीन ते लठ फिटी कई त नाग बणजी वियो। वॾो इज्तिहा फिरौन जे आड़ो मुक़ाबले ते आयो आहे, फिरौन जादूगर वठी आयो आहे। फिरौन छा पियो करे जो जादूगरनि जे ज़ोर ते नोड़ियूं उछलाए त नांग थी वञनि, मौजादा हीअ जो भितर मथे उछलाए त मींहुं पियो वसे, सॼो ॻोठ नोड़ियुनि सां भरे छॾियईं, नांगनि सां भरे छॾियईं। अल्लाह ताला जे नबी जो लठ फिटी कई त जेतिरियूं बि जादूगरनि जूं नोड़ियूं सभु लठ जे पेट में, कंहिंजे पेट में, ॾाढे ॻाल्हि कंहिंजे पेट में, ज़ोर सां ॻाल्हि पुछंदो सां हिकिड़ो मसइलो चओ कंहिंजे पेट में। लठ छाजी आहे चओ काठ जी, नोड़ी छाजी आहे चओ वाण जी, नोड़ी छाजी आहे लठ छाजी, ॿई जिन्सूं जुदा जुदा। मुल्ला तोखे चवंदो आबा नूर हो त पोइ खाधई कीअं पे, चवंदा न नूर हो त खाधई कीअं पे, नूर खाईंदो कोन्हे, नबी सही खाईंदा हा, नूर हो त पोइ कीअं पे खाधई। मां तोखां पुछां थो अल्लाह पाक जल जलालहू मनवारू जे नबी लठ फिटी कई आहे त नूरियूं खाई वई। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात हुकुम फरमा हाणे वरी लठ खे हथ विझो, हाणे अॻ में त नाग आहे घुमंदी पई वटे, नूरियूं सभु खाई छॾियईं। अल्लाह पाक जे नबीअ खे हुकुम थियो त हथ विझ, वरी जो हथ विझई त लठ लठनि जहिड़ी नोड़ी लभई कान, नोड़ियूं काॾे वियूं। जे हाणे लठ खे वढियो त बंदर नोड़ी कान्हेसि, ऐं ज़ाहिर पट ते जेको ढेर नूरुनि जो सभु ग़ाइब थी वियो, काॾे वियो। मालूम थियो त इहो अल्लाह जे नबीअ जे लठ जो मौजज़ो आहे। चओ अल्लाह जे नबीअ जे, ॾाढे चओ अल्लाह जे नबीअ जे लठ जो मौजज़ो आहे। अकुल आजुज़ा तुंहिंजो दिमाग़ मुल्ला कम कोन कंदो। अल्लाह पाक जल जलालहू अमन वारू जे ज़ात बाबरकात जे नबीअ जे हथ वारी लठ मौजज़े सां नोड़ियूं खाई सघंदी आहे त मुंहिंजो मुहम्मद अरबी असांखे सेखारण जे लाइ मौजज़े तौर ताम बि खाई ॾेखारींदो आहे। इन्ही में महबूब जे ज़ात बाबरकात जे नूरानियत में फ़र्क़ु कोन ईंदो। मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जी नूरानियत जेका आहे सा मुंहिंजे हबीब पाक अलैहिस्सलाम जे बशरीअ सां गॾु आहे। महबूब खे अबो बि आहे, अम्मा बि आहे, ख़ानदान बि आहे, ॾाॾनि बि आहे, उन लिहाज़ सां बशर थी आयो आहे ऐं यकीनन बशर आहे। पर ख़ुदा जो कसम आहे तो जहिड़ो न मूं जहिड़ो न मुहम्मद बशर आहे त नूरी बशर आहे। चओ चओ मुहम्मद बशरा पर नूरी बशरा, अहिड़ो नूरी बशरा जो ख़ुदा जो कसम मुस्तफ़ा हले थो त महबूब खे पाछो कोन्हे को। चओ सुभान अल्लाह। तोखे हिकिड़ो वेलो मानी कान मिले त तूं घर जा ठिकर भञी चट कंदो आहे। खोल बुखारी शरीफ़ रसूलुल्लाह जी हदीस पाक आहे। टे ॾींहं चार ॾींहं अम्मा आयशा सिद्दीक़ा मोमिननि जी मां चवंदी आहे त महीननि जा महीना गुज़री वेंदा हा, मुस्तफ़ा न को खाईंदा हा न को पीअंदा हा। तुंहिंजी बशरीयत में बदबू या मुस्तफ़ा जी बशरीयत में खुशबू आ। तुंहिंजे पघर में बीमारी आ, मुस्तफ़ा जे पघर में शिफ़ा है। तुंहिंजे थुक में जरासीम हो, मुस्तफ़ा जे लुआब मुबारक में शिफ़ा।